नमस्कार, जय श्री कृष्ण। मां आहियां करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। जीअं त नवरात्रि शुरू थी वियूं आहिनि त तव्हां सभिनीनि खे नवरात्रिनि जी लख लख वाधाई। नवरात्रि स्पेशल में अॼु मां तव्हां सां शेयर कंदमि माता दुर्गा जी प्रश्नावली, जो असांजे शास्त्रनि जी अमूल्य धरोहर आहे ऐं मां जो आशीर्वाद बि आहे। अगरि तव्हांजे मन में अहिड़ो को सवाल ऐं उलझन आहे जो तव्हां माता रानी सां हुनजो जवाबु चाहियो था त इहा दुर्गा प्रश्नावली तव्हांखे हुन में मददगार कंदी। तव्हांखे निराश थियण जी काई ज़रूरत न आहे। इहा शास्त्र सिद्ध आहे। कोई बि प्रश्न मन में रखी तव्हां इहो सवाल पुछी सघो था ऐं हिन जो आंसर तव्हां पंहिंजो माता रानी जो आंसर सम्झी सघो था। त इहो उपयोग करण जी विधि मां तव्हांखे पोइ ॿुधाईंदसि। पहिरियों ॾिसो त इहा आहे छा। ॾिसो, हिन खाने में 1 खां वठी 15 नंबर लिखियल आहिनि। पाण खे करिणो छा आहे, सुबुह जो उथी करे सनानु पाणी करे स्वच्छ वस्त्र पाए पूजा मंदिर में पूजा जे आसन ते वेही करे मन में पूर्ण विश्वास रखी करे 5 दफ़ा मन में माता जो मंत्र चई करे ऐं अखियूं बंदि कयो। साम्हूं इहो चक्र जो प्रिंट आउट कढाए करे रखो ऐं अखियूं बंदि करे गोल गोल चौधारी पेन सां घुमायो। मन में पंहिंजो प्रश्न दोहरायो ऐं हिकु पॉइंट ते पेन रखी छॾियो त जिन पॉइंट ते जंहिं बि नंबर ते जे खाने ते तव्हांजी पेन बीहे जो नंबर लिखियलु आहे हुन जो आंसर ई तव्हांजे प्रश्न जो आंसर मञियो वेंदो। त मां तव्हांखे हाणे हिन जा आंसर ॿुधायां थी। त दुर्गा प्रश्नावली जा आंसर हिन प्रकार आहिनि। अगरि नंबर 1 आयो आहे, तव्हांजी पेन हुते बीठी आहे, त हिन जो मतिलबु आहे कि तव्हांखे धन लाभ थींदो, कोई शुभ समाचार मिलंदो ऐं तव्हांजो मान सम्मान वधंदो। अगरि तव्हांजी पेन नंबर 2 ते बीठी आहे त हिन जो आंसर इहो आहे कि तव्हांखे धन हानि थींदी, कुझु अशुभ थियण जी आशंका आहे। ऐं नंबर 3 जो आंसर आहे कि तव्हां कंहिं पुराणे मित्र सां मिलंदा त ख़ुशीअ में ॾींहुं गुज़ारींदा। ऐं नंबर 4 ते अगरि तव्हांजी पेन बीठी आहे त हिन जो आंसर ईअं आहे कि तव्हां जो कमु सोचे रहिया आहियो, फ़िलहालु हुनखे न करण में ई तव्हांजी भलाई आहे, छो त कोई रोग या मर्ज़ थियण जी आशंका आहे। ऐं नंबर 5 ते अगरि तव्हांजी पेन बीठी त हिन जो आंसर इहो आहे कि सोचियल कमु यकीनन पूरो थींदो, निश्चिंत रहंदा, माता भली कंदी। ऐं नंबर 6 जो आंसर आहे कि तव्हांजो कमु सोचो था हुनजे न करण में ई भलाई आहे, छो त हिन कमु करण में लड़ाई झगड़े या तूतू में जी आशंका आहे, त फ़िलहालु इहो कमु न कयो। ऐं नंबर 7 जो आंसर आहे कि तव्हांजो तमामु सुठो टाइम शुरू थी वियो आहे। तव्हांजी सभई मनोकामनाऊं पूरियूं थींदियूं, परिवार में कोई नयो सदस्य ईंदो, पुत्र योग जो बि योग बणे थो। ऐं नंबर 8 जो आंसर इहो आहे कि तव्हांजो कमु मन में सोचो था हू बिल्कुलु बि न कजो। हिन कम में मृत्यु जे समान कष्ट आहे, यानी मृत्यु योग भी थी थो सघे। ऐं नंबर 9 जो आंसर इहो आहे कि तव्हांजो सोचियल कमु सुठो आहे, समाज ऐं सरकार में तव्हांजो सम्मान वधंदो। नंबर 10 ते आंसर इहो आहे कि तव्हांजो कमु सोचो था फ़ौरन शुरू कयो, तव्हांखे लाभ थींदो। नंबर 11 जो आंसर आहे कि जो तव्हां कमु सोचे रहिया आहियो उहो न कयो, छो त हुन करण में तव्हांजो नुक़सानु आहे। नंबर 12 जो आंसर आहे कि तव्हांजी मनोकामना ज़रूरु पूरी थींदी ऐं तव्हांजे पुट सां बि तव्हांखे लाभ मिलंदो। नंबर 13 जो आंसर आहे तव्हांजे कम में बाधा आहे, हुनखे दूर करण ख़ातिर शनिदेव जी पूजा कयो। ऐं नंबर 14 जो आंसर आहे तव्हांजो तमामु सुठो टाइम आहे, तव्हांजी सभु चिंता दूर थी सुख समृद्धि तव्हांखे मिलंदी। ऐं नंबर 15 जो आंसर आहे कि धन जी कमी जे कारण जो सुख शांति तव्हांखे कोन मिली रही आहे, त 1 महीनो तव्हां वेट कंदा त हुन में सुधार थींदो, थोरो सब्र रखंदा त माता भली कंदी। त ही हो 1 खां 15 ताईं नंबरनि जो आंसर। तव्हां ही प्रश्नावली जो प्रिंट आउट बि कढाए सघो था, किथे बि तव्हांखे इहा इमेज मिली वेंदी त हिन जो प्रिंट आउट कढाए पोइ तव्हां ही ट्राई करे सघो था। ऐं पर हिन खे करण लाइ कोई बि क्वेश्चन बार बार न कजो। बार बार करण जो मतिलबु आहे कि तव्हांखे हुन ते विश्वास न आहे ऐं इन करण जे करे विश्वास सभिनीनि खां ज़रूरी आहे।
त मां तव्हां सां ही आंसर जो लिखियल आहिनि, मां उहे बि शेयर कयां थी त तव्हांखे ॾिसण में सवलाई थींदी ऐं तव्हां हिन खे बिल्कुलु केर बि यूज़ करे सघे थो, ॾाढी सरलता सां पंहिंजो भविष्य जा जो आंसर आहिनि हू ॼाणे सघे थो। हिन में कोई गूढ़ ज्ञान जी कोई ज़रूरत कोन्हे। त तव्हांखे इहो अगरि सुठो लॻो आहे त पाण ताईं न रखो, अॻियां बि शेयर कयो त सभिनीनि जो फ़ाइदो थिए। ऐं मुंहिंजे चैनल करिश्मा पेसवाणी खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। पासे में बेल आइकन आहे, हुनखे ज़रूरु प्रेस कजो त जीअं मां नयो वीडियो विझां त तव्हांखे नोटिफिकेशन अची वञे। वरी मिलंदासीं हिकु ॿिए नए दिलचस्प वीडियो सां गॾु। तेसि ताईं मोकल थी वठां। जय श्री कृष्ण, जय झूलेलाल, थैंक यू।